खैरपुर में अदालत मुसलसल गैर हाज़िर रहने ते मुख्तियारकार सोराह जा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। खैरपुर में अदालत मुसलसल गैर हाज़िर रहने ते मुख्तियारकार सोराह जा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। थर्ड सीनियर सिविल जज जी अदालत गैर हाज़िर रहने ते मुख्तियारकार सोराह आसिफ अली शर जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी कया आहिनि। मुख्तियारकार के गिरफ्तार करे बाद में अदालत में पेश कयो वञे। अदालत जो SSP खैरपुर के अहिड़ो हुकुम ॾिनो वियो आहे। नाज़रीन, खैरपुर खां जिते अदालत मुसलसिल गैर हाज़िर रहण ते मुख्तियारकार सोराह जा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। थर्ड सीनियर सिविल जज अदालत गैर हाज़िर रहण ते मुख्तियारकार सोराह आसिफ अली शर जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी कया आहिनि। इन हवाले से खैरपुर में लाइन ते मौजूद आहे खादिम जुड़ने जो जी खादिम छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, खैरपुर जी अदालत मुसलसिल गैर हाज़िर रहण ते मुख्तियारकार सोराह की गिरफ्तारी जा वारंट जारी किया आहिनि। खैरपुर जी थर्ड सीनियर जज आसिफ सईद खान लोडी जी अदालत बिन अलग अलग केसनि मुसलसिल गैर हाज़िर रहण ते कावड़ जो इज़हार कंदे मुख्तियारकार सोराह आसिफ अली शर जे न ज़मानत थियण जोगा वारंट जारी किया आहिनि। गिरफ्तारी जा उन हवाले से SSP खैरपुर के लिखत में चयो आहे त ॼाणियल मुख्तियारकार के गिरफ्तार करे अदालत में पेश कयो वञे। जी ठीक है, वरी मेहरबानी खादिम जुड़ने जो तफ़सील ॾियण जे लाइ।